IMF जो पाकिस्तान के रियायत ॾियण खां इनकार, मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते इख़्तिलाफ़ बरक़रार। पाकिस्तान ऐं IMF जो ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़। अॻूणे फाठा जे इलाइक़नि लाइ टैक्स छूट ख़तमु करण ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे। IMF जो अॻूणे फाठा लाइ टैक्स छूट ख़तमु करण ते ज़ोर। नाणे वारी वज़ारत मूजिबि अॻूणे फाठा खे दरामदी मशीनरी ऐं इनकम टैक्स ते छूट ॾियणु ज़रूरी आहे। पाकिस्तान IMF जो एक्सपोर्टर्स ते इनकम टैक्स वधाइण ते इतफ़ाक़। एक्सपोर्टर्स ते लागू इनकम टैक्स जी शरह वधाई वेंदी। पघारदार ऐं गैर पघारदार तबिके ते इनकम टैक्स रेट ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे। ज़राअत ऐं सिहत जे शोबे ते 18% सेल्स टैक्स ते बि इतफ़ाक़ न थियो। पाकिस्तान तरफ़ां 1 लख रुपया माहवार पेंशन खणंदड़नि ते टैक्स लॻाइण ते राज़पोर ज़ाहिर। सिंध जे अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर मुस्लिम लीग नून छॾण जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद ज़ुबैर चवे थो ॿी कंहिं बि पार्टी में शमूलियत जो इरादो नाहे। सियासत में ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान जल्द कंदसि। सियासी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो दोस्तनि सां मशवरे खां पोइ कयो वेंदो। वज़ीर आज़म लाइ ईंदड़ 3 महीना अहम आहिनि। वज़ीर आज़म पाण क़ौमी असेंबली ख़तमु करे सघे थो। ॿियो को वज़ीर आज़म थी सघे थो। सूबाई असेंबलियूं रहंदियूं। क़ौमी असेंबली टुटी सघे थी। पोइ ॿीहर इलेक्शन थींदी। साइफ़र केस में PTI बानी खे आरज़ी रिलीफ मिलियो आहे। ख़ुशफ़हमी में न रहे। PP अॻुवाण मंज़ूर वसाण जूं कोर्ट DG में मीडिया सां ॻाल्हियूं। T20 वर्ल्ड कप जो सभ खां वॾो मैच अॼु पाकिस्तान ऐं भारत विच में खेॾियो वेंदो। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं न्यूयॉर्क जे क्रिकेट स्टेडियम में मुहाॾो अटकाईंदियूं। पाकिस्तान ऐं भारत विच में पाकिस्तानी वक़्तु मूजिबि 7:30 वॻे मैच खेॾी वेंदी। लाॻीते नाकामियुनि ते तनक़ीद खां पोइ आज़म ख़ान प्लेइंग 11 मां आउट। इमाद वसीम जी क़ौमी टीम में वापसी। साइम अयूब जी शमूलियत जो बि इम्कान। महादंगल ॾिसण लाइ क्रिकेट जे शौक़ीननि खे वॾो इंतज़ार। पाक भारत मैच ॾिसण लाइ ख़ासि इंतज़ाम। टीम भारत खे शिकस्त ॾेई इवेंट में शानदार कमबैक कंदी। क़ौमी क्रिकेट टीम जी सोभ लाइ दुआऊं। पाक भारत मैच लाइ गवर्नर हाउस में वॾियूं स्क्रीन्स लॻायूं वयूं। गवर्नर हाउस में 20,000 क्रिकेट मदान खे मैच ॾेखारण लाइ इंतज़ाम मुकमल। सिंध जो गवर्नर कामरान टसूरी चवे थो पाकिस्तान ऐं भारत विच में मैच ॾिसण लाइ माण्हू गवर्नर हाउस अचनि। शहरनि लाइ रिफ्रेशमेंट जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे। मैच ॾेखारण लाइ गवर्नर हाउस में 3 वॾियूं स्क्रीनूं लॻायूं वयूं आहिनि। उमेद आहे त पाकिस्तानी टीम अॼु भारत ख़िलाफ़ मैच खटींदी। क़ौम जूं दुआऊं क़ौमी टीम सां गॾु आहिनि। सिंध हुकूमत पारां पाक भारत मैच ॾेखारण लाइ सूबे जे 20 खां वधीक हंधनि ते वॾियूं स्क्रीन्स लॻाइण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जी हिदायतुनि ते रांदियुनि वारो खातो अवामी हंधनि ते वॾियुनि स्क्रीन्स ते मैच लाइव ॾेखारींदो। मोहम्मद बख्श महर चवे थो कराची, हैदराबाद, लाड़काणो ऐं सखर समेत ॿियनि ज़िलनि में मैच लाइव ॾेखारी वेंदी। कराची में मलीर सिविल लाइन ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाज़िमाबाद में वॾी स्क्रीन में मैच ॾेखारी वेंदी। हैदराबाद में नेशनल स्टेडियम, खैरपुर में मुमताज़ क्रिकेट ग्राउंड ऐं टंडो मोहम्मद ख़ान में बि मैच लाइव ॾेखारी वेंदी। हुकूमत बजट बाबति कुझु बि नाहे ॿुधायो। पीपल्स पार्टी बजट ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। PP अॻुवाण खुर्शीद शाह चवे थो हुकूमत बजट बाबति कुझु बि नाहे ॿुधायो। नई एतमाद वरितो वियो आहे। ख़बर नाहे त नून लीग निजकारी पॉलिसी, टैक्सिस ऐं तरक़ियाती प्रोग्राम ते छा करे रही आहे। इहा बि ख़बर नाहे त हुकूमत बजट पाण ठाहे रही आहे या IMF जी बजट मड़ी पई वञे। पश्चिम में गैर कानूनी जलसो, PTI अॻवाणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल। शहरियार आफरीदी, हलीम आदिल शेख ऐं शानदाना गुलज़ार केस में नामज़द। केस में गैर कानूनी जलसे, अवाम खे बग़ावत ते मचिराइण ऐं सरकारी मुलाज़मत ते तशद्दुद जा कलम शामिल।
कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं खुश्क रहण जो इम्कान। कराची में घटि गर्मीपद 29 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। शहर में वधि खां वधि गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि ॾखण ओलह खां हलंदड़ हवाउनि जी रफ़्तार 22 खां 24 किलोमीटर फ़ी कलाक आहे। हवा में गिम जो तनासुब 75% आहे। ओडेरोलाल में अवामी एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। नवाबशाह रेलवे स्टेशन वेझो कराची खां पेशावर वेंदड़ अवामी एक्सप्रेस जी कपलिंग टुटी वई। कपलिंग टुटण सबबि मुसाफ़िर ट्रेन ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई। मुसाफ़िर में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। रेलगाॾी जी रफ़्तार घटि हुजण सबबि को बि नुक़सान न थियो। रेलवे इंतिज़ामिया कपलिंग ठाहे ट्रेन खे मंज़िल ॾांहुं रवानो करे छॾियो। रामतिक में ज़मीन जी मालिकियत झेड़े में हिकु ॼणो क़तल हिकु ज़ख़्मी। शहर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान फायरिंग में यासीन शर मारिजी वियो। मजीद ज़ख़्मी। मारिजी वियल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सांगी वेझो दादलू थाणे जी हद में औरत मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल। ॻोठ वार बिलो में मुस्मात शरीफ़ा ज़ाल गाजी बुलो खे क़तल कयो वियो। पुलिस जवाबदार गाजी ऐं मुमताज़ बुलो खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। औरत खे क़तल नाहे कयो वियो। हुन ज़हर वापरायो आहे। गिरफ़्तार जवाबदार जो मौक़िफ़। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। वेस्ट इंडीज़ युगांडा खे शिकस्त ॾेई छॾी। वेस्ट इंडीज़ जी टीम युगांडा खे 134 रन्सुनि तां शिकस्त ॾिनी। युगांडा जी टीम रुॻो 39 रन्सूं ठाहे सघी। वेस्ट इंडीज़ जे अकील हसन युगांडा जे 5 रांदीगरनि खे आउट कयो।